उस्ताद हो मास्टर हो मुझे साईं जो फकीर जो मशहूर वाले साईं जो पान फरमाए उस नमाज पे पढ़ जाए शरीयत ते भी हल जाए तोल जा भत न खाए जाए चे न साईं पो उनजी घर वारी ही शिकारपुर जे पासे दे ओडही जेको आ हे वया उनन जी जेका ही शादी हुई भाव जी यानी इन जे घर वारी जे भाव जी शादी ही पंहिंजे घर वारी के वठी वियो शिकारपुर हाणे उते जॾहिं शाम थी त उन्हनि दुहल कया अब तहां नथा ॿुधो ये कुंड वारा ये एॾे असांखे ॿुधो ई नथा पाण में छो था ॻाल्हायो हेॾे ॿुधो न दुहल कयो हाणे पुराणा टाइम थी सवारियूं न हूंदियूं रेल सवारी हूंदी उनजे बावजूद उन फकीर चयो त जॾहिं हाणे मशहूर वारे साईं जो फकीर थियो आहियां त पंहिंजे मुर्शिद सां निभाइणी बि आहे असां वरी कीअं निभाईंदासीं हेल मेरा मुर्शिद बैठे नमाज न पढ़ंदे मुर्शिद चवंदा नमाज पढ़ो न ज़िक्र कयो न अब दाढ़ियूं बार के न कूड़ियो न ॿिया कम सब को भी चवण न वठंदा उबता बाक़ी काथे फांसदा साईं हुण त दुआ कर त छुटा अब तू भी त पंहिंजे मुर्शिद सां हिन चयो मां मुर्शिद मशहूर वारे साईं खे वरतो आ मांखे पंहिंजे मुर्शिद जी ॻाल्हि मञणी आ हिन छा कयो पंहिंजे घर वारी खे सॼई चयई मां हे न भत खावां न वेहा हिननि दोहल कया हिन जी घर वारी चयो त ॿुध मुंहिंजो भाउ आ मां कीअं हुनजी शादी छॾियां जे तुंहिंजी मर्ज़ी बाक़ी मशहूर वारे साईं रोकियो आहे मदीने जे साईं जी मनो आहे मां सुठो चवां थो छॾ शादी के हलो माई न हली हे मोटी वियो ॿ पुटड़ा हा माईअ खे ईअं कलाक ब गुज़रियो हिकिड़े छोकिरे खे अलाए छा थियो फको करे वञी किरियो फतके पियो छड़ियूं पियो हणे अदा मां मन खयुसि अस्पताल खणी विया माई पोयों रड़ियूं पई करे समझी वई त मुर्शिद खे पुठी ॾिनी थम सच्चो मुर्शिदा कामिल मुर्शिदा शरीयत ते हलंदड़ मुर्शिदा मदीने जे साईं जो आशिक मुर्शिदा रब जी ख़शियत रखंदड़ मुर्शिदा मां ग़लती थी वई आहे उते अर्ज़ कई हो मुंहिंजा मुर्शिद मांखे माफ़ी मिले मुंहिंजो पुट मांखे अम्मा अम्मा करे सॾे मां तोबा कई वरी दोलन न ॿुधंदमि शर्त कड़ो रखियई अम्मा अम्मा करे छोकरो बेहोश छोकरे खे खणी आया अस्पताल उते साईं ट्रिपूं लॻियूं इंजेक्शनूं लॻियूं वॾा इलाज थिया छोकरो होश में आयो छोकरे अखियूं खोलियूं मामा मथऊं बीठा आहिनि पंहिंजा मथऊं बीठा आहिनि कंहिंसां बि नथो ॻाल्हाए वात बंदा चुप आहे डॉक्टर चयो खणी वञो हाणे ठीकु आहे जॾहिं हिनखे घर खणी आया जॾहिं पंहिंजी अमड़ खे ॾिठई करण लॻो अम्मा अम्मा अम्मा